अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स में भलीकार मां आहियां तव्हांजो मेज़बान राहिब बपड़। नाज़रीन, जीअं त असांजी कोशिश रही आहे त पूरी दुनिया मंझां जेको जेको कुझु रांदियुनि जे हवाले सां थिए थो पियो उन में जेको आहे सो तव्हांखे ॼाण ॾियूं ऐं तव्हांखे जेको आहे सो उन रांदियुनि जे हवाले सां उन मैदाननि खां उन्हनि रांदीगरनि खां उन रांदि खां वाक़िफ़ु करायूं। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जीअं त सिंध टीवी न्यूज़ जी सिंध टीवी जे इन प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स जी इहा शुरू खां वठी गुज़िरियल 7-8 सालनि खां वठी इहा पॉलिसी रहंदी रही आहे त पूरी दुनिया जे अंदरि खणी रांदियुनि खे असां अहमियत ॾींदा रहिया आहियूं, उन्हनि खे उजागर कंदा रहिया आहियूं, उन्हनि रांदीगरनि मुतलिक़ ॼाण ॾींदा रहिया आहियूं। पर असांजो जेको मेन महवर रहियो आहे उहा महवर सिंध रही आहे। सिंध जूं रांदियूं रहियूं आहिनि, पोइ चाहे उहो मलाखड़ो हुजे, वंजवटी हुजे, कोडी कोडी हुजे या ॿियूं जेके रांदियूं हुजनि। क्रिकेट हुजे त क्रिकेट में सिंधी रांदीगर छो कोन आहिनि, जेकॾहिं हॉकी आहे त उन में सिंधी रांदीगर अटे में लूण बराबरि बि छो कोन आहिनि। अहिड़े नमूने सां जिथे जिथे जॾहिं जॾहिं जेको आहे सो रांदियुनि जे हवाले सां असां ॻाल्हि कई आहे इन प्लेटफॉर्म तां, तॾहिं सिंध जे रांदीगरनि जी ॻाल्हि असां ज़रूरु कई आहे। अॼोके प्रोग्राम में पिणु जेको आहे सो असां ॿियनि रांदियुनि खां थोरो हटी करे ॿिए पासे जेको आहे सो अचूं था। जीअं त गुज़िरियल हफ़्ते बि तव्हां ॾिठो त असां कोडी कोडी जे हवाले सां सिंध स्पोर्ट्स बोर्ड में जेको प्रोग्राम पियो थियो, जेके 6 डिवीज़नूं हुयूं, उहे जेको इवेंट हुयो उहो तव्हांखे जेको आहे सो रांदीगरनि सां बि ॻाल्हि ॿोल कराईसीं, हुन सां गॾोगॾु रांदि बि ॾेखारीसीं, जेके ऑफिशियल हुआ हुननि सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं सेक्रेटरी स्पोर्ट्स जेके आहिनि उन्हनि जी बि जेको आहे सो ॻाल्हि ॿोल तव्हां जेको आहे सो ॾिठी। अॼोके प्रोग्राम में पिणु जेको आहे सो असां कोडी कोडी जे हवाले सां त सिंध जे अंदरि कोडी कोडी जो हिन वक़्तु जेको आहे सो छा मयार आहे, असांजा रांदीगर केतिरे पैमाने ते खेॾी रहिया आहिनि, सिंध जे अंदरि किथे किथे जेको आहे सो कोडी कोडी जा मुक़ाबिला थियनि था या ॿियूं जेके असांजूं रिवायती रांदियूं आहिनि उन्हनि जो स्टेटस छा हिन वक़्तु बीठल आहे। सो पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। स्टूडियो में पहिरियों महिमान जेके आहिनि पहिरें वक़फ़े जे दौरान हूंदा जेको आहे सो हाजी अली हसन शेख साहिब जन, पाण सदर आहिनि कोडी कोडी एसोसिएशन सिंध जा। सो अचो त पाण ॻाल्हियुनि जी जेको आहे सो शुरूआति कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। भलीकार साईं, तव्हांखे मां चवंदुसि प्रोग्राम में सभ खां पहिरियों त पहिरियों सुवालु तव्हांखां इहो हूंदो त कोडी कोडी जो हिन वक़्तु जेको स्टेटस आहे, हिन वक़्तु जेको मक़ाम आहे सिंध जे अंदरि उहो कहिड़ो आहे ऐं कोडी कोडी सिंध जे कहिड़नि कहिड़नि ज़िलनि में ख़ासि तौरु खेॾी वञे थी? सिंध जो जेको मक़ाम आहे कोडी कोडीअ जो उहो तमामु बहितरु आहे, पहिरियों खां बहितरु आहे हाणे। छो जो कोडी कोडी ज़िले घोटकी में, शिकारपुर में, सखर में ऐं सागड़ ऐं नवाबशाह में, मीरपुर ख़ासि में तमामु बहितरीनु खिलाड़ी आहिनि। असांजा शहनी लाड़काणे में जेको जेकंबा ज़िलो बि लॻे थो, तमामु बहितरु प्लेयर आहिनि जेके हिन अची जेको आहे इंटर डिस्ट्रिक्ट डिवीज़न में अची मैचूं थियूं। शहनी डिवीज़न जूं मैचूं हुयूं जंहिंमें 6 टीमां असांजूं सिलेक्ट थियूं। उन में असांजो डिवीज़न मीरपुर ख़ासि हुयो, डिवीज़न सखर हुयो, डिवीज़न लाड़काणो हुयो, डिवीज़न लाड़काणो ऐं नवाबशाह हुयो, डिवीज़न सखर हुयो। सही, ऐं राजधानी हुयो, ऐं कराची ख़ुदि राजधानी पाण हुयो। इन कराचीअ में बि असांजा तमामु बहितरीनु प्लेयर आहिनि ऐं तमामु सुठा आहिनि। हे जेकी असांजी रांदि आहे इहा आहे सिंध जी सकाफ़त रांदि कोडी कोडी। ऐं हिते जेको हाणे डिवीज़न लेवल ते जेको प्रोग्राम करायो वियो, हाणे इन प्रोग्राम में थोरी चेंजिंग आंदी वई। मिनिस्टर साहब जी महिरबानी ऐं सेक्रेटरी साहब थोरी चेंजिंग कई। जेको आम ख़ासि त ग्राउंड जेको असांजा ॿार हूंदा आहिनि, आवाम हूंदो आहे, तमामु वॾी मोट मिलंदी आहे, वॾा माण्हू हूंदा आहिनि, वॾी रश हूंदी आहे। ऐं उनखां पोइ हीउ जेको ग्राउंड हुयो, इन ग्राउंड में अंदरि जेको खेॾियासीं उन्हनि में पहिरियों त असां इहो कोडी कोडी वारो चयोसीं त हिन में असांजा प्लेयर कीअं खेॾी सघंदा ऐं कीअं हली सघंदा। पर पहलवाननि कोडी कोडी वारनि असांजनि उन ग्राउंड खे सम्झी नए अंदाज़ खे थोरो चेंज करे एतिरी त बहितरीनु कारकर्दगी कई, तमामु बहितरु खेॾिया। अच्छा, हीअ जेको खेॾिया, जेको तव्हां गुज़िरियल हफ़्ते जी ॻाल्हि था कयो पिया, जेको मेट ते खेॾियो वियो यानी जेको मिटी न हुई, उन ते धकु लॻण जो बि हिकिड़ो अंदेशो हूंदो आहे, ख़दशो हूंदो आहे? धकु बिल्कुलु मिटीअ ते बि लॻी वेंदो आहे, पर हीअ ॻाल्हि हुई त जेको हे ग्राउंड अंदरि हुयो इन में थोरा राड़ा बाड़ा थोरा हुया, पर एतिरो ख़ासि करे असांजा पहलवाननि खे को ज़ख़्मी कोन थियो, न को अहिड़ो को नुक़सानु उनखे कोन थियो। पहलवान असांजा ईअं सम्झो त शींहं आहिनि, उहे रोड ते बि खेॾण वारा आहिनि। उन्हनि में जज़्बो आहे, उन्हनि में गैरत आहे ऐं सिंध जी रांदि आहे। हीअ धकु या इन खां या घबराइण खां या किरण खां या कैंची हणण खां इन खां नुक़सान खां असांजा प्लेयर कोन था हटनि, तीअं जज़्बे सां खेॾनि था। अच्छा, हिते जेको स्पोर्ट्स मिनिस्ट्री पारां जेको ही इवेंट करायो वियो, 6 डिवीज़न इवेंट, इन में फातिह केरु थियो ऐं इनामनि जी जेको आहे सो छा तरतीब हुई? फातिह डिवीज़न सखर थियो
ऐं लाड़काणो ॿी पोज़ीशन ते थियो, हैदराबाद डिवीज़न टी पोज़ीशन ते थी। ऐं इनाम जी जेकी ॻाल्हि आहे त उहा इनाम 5 लख रुपया डिवीज़न सखर जे लाइ थिया, 3 लख रुपया लाड़काणो डिवीज़न लाइ थिया, 2 लख रुपया हैदराबाद डिवीज़न लाइ थिया। ऐं कैश प्राइज़ इहा जेकी थी एॾी वॾी, इहा सिंध में हिन मिनिस्टर असांजे स्पोर्ट मिनिस्टर जेको आहे असांजो, इन मिनिस्टर इहो सिंध में पहिरियों दफ़ो इहो उजागर ॻाल्हि करे 5 लख रखिया विया आहिनि। हूअं बिल असां खया आहिनि, किथे 50,000 जो आहे, किथे 30,000, किथे 40,000 असांजे पहलवाननि खया आहिनि। पर इहे ॿाहिरि मेलनि में, जलसनि में, ॿियनि प्रोग्रामनि में हिते जेको रखियो वियो, हे तमामु असां कोॾी कोॾी जे लाइ मिनिस्टर साहिब जी कोशिशि ऐं सेक्रेटरी साहिब जी कोशिशि सां असांखे 5 लख रुपया रखिया विया। सखर जी ऐं वॾी ॻाल्हि इहा त हूअं त तव्हां त खणी पूरी सिंध लेवल ते जेको आहे सो सदर आहियो कोॾी कोॾी जा, पर सखर जी टीम खटियो यानी तव्हांजी टीम जेको आहे सो आई हुन में। हिननि जी सिलेक्शन जेका आहे, जेका रांदीगरनि जी चूंड आहे, उन जो मयार कीअं आहे, उहो तव्हां कीअं था तइ कयो पिया? पोइ मयार ईअं तय कंदा आहियूं त जीअं डिवीज़न में या ज़िले में असांजा उहिदेदार आहिनि, उहो उन्हनि खे जेको आहे इहे DO जेके आहिनि, इहे पंहिंजे लाड़काणे जो हुजे, सखर जो हुजे या नवाबशाह जो हुजे, कराचीअ जो हुजे, इन्हनि खे हितां जेको आहे उन्हनि खे मिलंदो आहे सेक्रेटरीअ तरफ़ां हुकुम ऐं सिंध स्पोर्ट बोर्ड वारनि जे तरफ़ां। पोइ उहो DO उन्हनि खे पंहिंजो उते जेको उहिदेदार आहिनि उनखे कवर कनि था, उते अची पोइ उन्हनि जी सिलेक्शन उहे पाण कनि था ऐं सुठा प्लेयर, तमामु बहितरीनु प्लेयर खणी अची हिते जेको मुक़ाबिलो कराइनि था। इहा तरतीब ईअं ई थींदी आहे, जेको आहे उते असांजा आहिनि उहिदेदार, उहे आणींदा आहिनि ऐं उहे ई असांजा कोच मैनेजर जेके ऑफिशियल आहिनि उहे साण हूंदा आहिनि ऐं उहे ई कराईंदा आहिनि, उहे ई खेॾाईंदा आहिनि। अच्छा, हिन वक़्तु जेको कोॾी कोॾी आहे, जेको कोॾी कोॾी जो मयार आहे, माना उहो माना किथे बीठल आहे? हिकिड़ो त माना ज़मानो हूंदो हुयो त कोॾी कोॾी में जॾहिं असां नंढड़ा हुयासीं, असांजी बि ॻोठ में थींदी हुई, त उते बाक़ाइदगी सां हिकिड़ा धक लॻंदा हुआ, रांदीगर ज़ख़्मी बि थींदा, केतिरनि जूं ॼंगूं वञंदे बि ॾिठियूंसीं। कैंची जेका हाणे लॻंदी हुई त वरी उन सां ॼंगूं बि जेको आहे सो भॼी पवनि या ॿाहूं छिकनि त वरी ॿांह निकिती अचे। इहो सिलसिलो कीअं हो? अॻो त माना इहो अहिड़े क़िस्म ॼणो त हिकिड़ो पुरतशदुद रांदि सम्झी वेंदी हुई त बाबा हिन में रांदि में माण्हू ज़ख़्मी बि थी सघे थो, हिक ॿिए सां जेको आहे सो बाक़ाइदगी सां चंबा हणंदे हिक ॿिए खे नज़र ईंदा हुआ पहलवान। असांजी सिंध जी रांदि हीअ आहे ई जेको आहे कोॾी कोॾी चंबा हणण वारी ऐं कैंची हणण वारी, ऐं नुक़सानु जेको आहे कैंची पहलवान ॾिसे कोन थो, नुक़सानु थींदो आहे, ॼंगूं बि इलाहियुनि जूं भॻियूं आहिनि, ॿांह बि इलाहियुनि जूं भॻियूं आहिनि। ऐं उन खां पोइ इहे चंबा चमाटूं तमामु जेको आहे हिक ॿिए खे एतिरियूं हणंदा आहिनि जो माण्हू बेहोश थी किरी पवंदो आहे। साॻियो ई पहलवान वरी उथी 2 मिंटनि खां पोइ होश में अची साॻियो ई उहे उन्हनि सां मुक़ाबिलो करे उन्हनि खे वरी उते ई मारींदो आहे, उन्हनि खे ओतिरो हिसाबु उन खां वधीक इन ई मैदान ते कंदो आहे तमामु जज़्बे सां। इन ॻाल्हि खां जेको आहे असांजे कोॾी कोॾी वारनि खे इहो न आहे त असांखे धक था लॻनि, छो लॻा या असांजी ॼंग छो भॻी, कॾहिं बि दांह, कॾहिं बि का कूक कोॾी कोॾी वारे न कई हूंदी। इहे धक आहिनि ऐं इहे धक लॻंदा आहिनि। ऐं हाणे जेके इहे जेके गेमियूं थियनि थियूं, इन्हनि में थोरो जेको आहे इहो रखियो आहे गवर्नमेंट जे तरफ़ां ऐं जेको आहे सेक्रेटरीअ तरफ़ां त बाबा थोरो धक खे चेंज कयो, हटायो ऐं रूल खे थोरो घटि कयो। इहो 12 में आहे जेको धक हणणु न, हिक ॿिए खे कुटणु, जेको हाणे गवर्नमेंट जे रांदि कराइनि था, जिथे मिनिस्टर वेहनि था, जिथे ऑफिसियल वेहनि था, उते जेको आहे इहो धकु बको इहो आहे फौल आहे। ऐं इहो कैंची हणणु जेको तव्हां ॻाल्हि कई त कैंची हणंदा ॼंग बंदा, इहो बि फौल आहे। कैंची हणंदो तॾहिं जॾहिं कंहिं चंबीअ खां वठे या कंध खां वठे या भाकुर हणे, उन खां कैंची हणंदो, जो बग़ैर कैंची ईअं हणंदो त उनखे फॉल कंदासीं, उनखे विहारंदासीं। जे अञा बि न मुड़ियो ॿी कैंची हणे त उनखे ॿाहिरि कढी राउंड खां ॿाहिरि विहारे छॾींदासीं। सही। अच्छा, हाणे हीअ जेके चेंजिंग थी आहे, उन खां पोइ रांदीगरनि जे ज़ख़्मी थियण जा वाक़िया बि घटि भाउ हूंदा? हाणे जेकी चेंजिंग थी आहे, इन खां पोइ ज़ख़्मी थियण जा रांदीगर बिल्कुलु जेको आहे घटि ज़ख़्मी थिया आहिनि ऐं हाणे तरतीब सां अॻिते वधनि पिया। हे नई थोरो जेको आहे गेम खे थोरो चेंज करे ऐं जेको आहे हिन अंदरि ग्राउंड में इहा कोॾी कोॾी पहिरियों ई मिनिस्टर साहिबु ऐं जेको आहे सेक्रेटरी साहिब जे कोशिशि सां इहा थी आहे, पर अलाह पियो त इहा असांजी शहनी डिवीज़न जे हिसाब सां इहा तमामु कामयाबीअ सां अॻिते वधी आहे। ऐं हिन वक़्तु तव्हां सदर आहियो हिन जा कोॾी कोॾी जा, मूंखे इहो ॿुधायो त पूरी सिंध में केतिरा रांदीगर आहिनि या केतिरियूं टीमूं आहिनि, केतिरनि? हूअं त तव्हां चओ था त फिलाणनि ज़िलनि जे अंदरि इहे रांदि खेॾी वञे थी, अहिड़ो को अंगो अखर आहे तव्हांजी ॼाण में त पूरी सिंध जे अंदरि कोॾी कोॾी जूं केतिरियूं टीमियूं हूंदियूं, केतिरा रांदीगर हूंदा, को थुले लेखे ई? थुले लेखे एतिरो मां चवंदुसि त जेके डिस्ट्रिक्ट लेवल ते जेको आहे असांजूं टीमियूं बि आहिनि ऐं उन डिस्ट्रिक्ट लेवल मां जेको आहे ईअं सम्झो त प्लेयर आहिनि, किथे 15 आहिनि, किथे 10 आहिनि, किथे 8 आहिनि। पोइ उन्हनि जे कारकर्दगीअ सां जेको 8, 10, 15 माना हूअं टोटल प्लेयर घणा था थियनि? टोटल प्लेयर वञी डिवीज़न पूरीअ ते जेको आहे 30 प्लेयर आहिनि ई आहिनि।
अच्छा हाँ 30 प्लेयर जंहिंमां उहो डिवीज़न जी मैच अचे थी ऐं उन मां सिलेक्शन असांखे करणी पए थी पोइ उन्हनि 30 मां उन 28 प्लेयरनि मां असां 10 प्लेयर कढी ईंदा आहियूं जेके हली कोॾी कोॾी खेॾंदा बाक़ी जेके प्लेयर जेको आहे पहिरीं ऐं ॿिए ते खेॾंदा आहिनि उन प्लेयरनि खे कोन खणंदा आहियूं जॾहिं पहिरें नंबर ते जॾहिं टीम हिकिड़ो पहिरीं टीम असांखे पहिरें जोड़ जी करणी आहे त पोइ इन मां सिलेक्शन थी उहो पहिरें जोड़ जा प्लेयर कढी ऐं डिवीज़न ते विढ़ाईंदा आहियूं वरी इन सिंध पूरी डिवीज़न मां कढी करे इन प्लेयरनि खे कंहिं डिवीज़न मां 2 खयासीं कंहिं डिवीज़न मां 1 खयोंसीं जेके सुठी कारदा सुठा प्लेयर तमामु बहितरीनु प्लेयर उहे कढी करे 10 ठाहे पूरी सिंध जी टीम ठाहे पंजाब सां बलोचिस्तान सां ॿिए कंहिं सूबे सां मुक़ाबिला थींदा आहिनि ऐं मुक़ाबिला खटंदा आहिनि असांजा सिंध वारा बहरहाल हो जेके अची असां सां खेॾनि था उहो घणो कोशिशि कंदा आहिनि त असां कबड्डी रांदि हिननि सां खेॾूं पर असां सिंध जे माण्हू चवंदा आहियूं त असां सां कोॾी कोॾी खेॾो किनी कबड्डी ऐं कोॾी कोॾी में फ़र्क़ु छा आहे कबड्डी में फ़र्क़ु इहो आहे त कोॾी कोॾी जेको आहे उहा ग्राउंड सिधो सो सिधी लेवल ते जेको आहे ग्राउंड आहे ऐं जेको कबड्डी आहे उन उहो गोल ग्राउंड आहे गोल लेवल ते ग्राउंड आहे हुनजो सही ऐं दाइरो ऐं जेके लकीर चौधां मां हीअं करे हीअं ॿुधायांव थो इहे चौतरफ़ लकीर हुनजी आउट आहे ऐं असांजी सिर्फ़ु गोल दाइरे में अंदरां खां जेको आउट आहे जेको ॿाहिरां वेंदो हेॾां वेंदो उन ढिगड़नि खां असांजो तक़रीबन 20 फुट उहो दाइरो हूंदो आहे उन दाइरे खां जेको ॿाहिरां वेंदो हेॾां वेंदो बाक़ी जेको असांजी हीअं सिधी लेवल ते ग्राउंड आहे उनजो कोई आउट कोन्हे उन मां टपणो अथसि ऐं 30 सेकेंड में टपणो अथसि 30 सेकेंड में हितां जेको आहे ग्राउंड खां शुरू थींदो उते टच कंदो रांदीगर खे हणंदो उन सां विढ़ंदो मुक़ाबिलो कंदो हो पकड़ण जी कोशिशि कंदो हे विढ़ंदा ईंदा 30 सेकेंड में निकिरंदो अगरि जो 30 सेकेंड हिन जा उन ग्राउंड खां अंदरि ख़तमु थी आहे त विसल लॻाईंदो रेफरी उहो वेझी वेंदो अॻे हूंदी जेकी असांजी सिंधी कोॾी कोॾी उहा तक़रीबन ईअं हूंदी हुई त ग्राउंड जे लीके खां कोॾी कोॾी शुरू कंदा हुआ वॾे आवाज़ सां जीअं ॻाल्हि कयो त असांजा वॾा बि खेॾिया असांजे वॾनि बि इहे रांदियूं करायूं त उहा कोॾी कोॾी पीटे खां लकीर खां शुरू थींदी विसल वॼाईंदो रेफरी उहो कोॾी कोॾी आवाज़ कंदो वेंदो उनखे आवाज़ में हणंदो उन आवाज़ में हो मोटंदो कोॾी 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 कंदो अगरि जे हाणे जेका ॾिसूं था त फ़र्ज़ु कयो रेफरी बीठो आहे परियों वातम पुपली जॾहिं बीठो आहे इहा जेका सीटी वॼाइनि था ठीकु हाणे घोड़ो एतिरो हुजे थो जो माण्हू इहा कोॾी 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 इहा शइ ॿुधे ई कोन थो पियो हथु लॻाए थो साह मुंझे थो नथो मुंझे इहा ख़बर परे वेठल जेको रेफरी आहे उनखे ख़बर कीअं पई या हाणे इहा कोॾी कोॾी करणु छॾे ॾिनी अथव हाणे इहो आवाज़ वारी कोॾी कोॾी करणु छॾे ॾिनी आहे जेकी असां इनखे कोॾी कोॾी खे हटाए करे अॻे त जेके असांजा प्लेयर आहे अॻे त जेके पहलवान आहे उन्हनि खे मिंट जो इहा कोॾी कोॾी जो आवाज़ जो साह जो उन्हनि खे पंहिंजो तरतीब हूंदी ऐं उहो मिंट 1.5 मिंट ताईं साई हलाए वेंदा हुआ हाणे असां उनखे घटि करे उन मिंट 1.5 खे ख़तमु करे असां 30 सेकेंड रखी आहे त जीअं 30 सेकेंड में कोॾी कोॾी हाणे आवाज़ ख़तमु 30 सेकेंड विसल लॻाईंदो उहो घड़ी टाइम ते 30 सेकेंड हलंदा यानी की अधु मिंट माना 30 सेकेंडनि में फ़र्ज़ु कयो मां तव्हां ॾे अचां थो कोॾी कोॾी करे तव्हां मूंखे पकड़ियो था जी जे 30 सेकेंडनि में मां तव्हांखे छॾाए करे वापसि पंहिंजे जेको आहे संगतियुनि वटि नथो पहुचां त माना मां मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे सो तव्हां ख़िलाफ़ु सीटी वॼी वेंदी हा ऐं उहो जेको आहे विहारियो वेंदो ऐं असांजी सिंधी जेको आहे कोॾी कोॾी आहे उथण ऐं वेहणु शुरूअ खां असांजी उथण वेहण आहे ऐं हाणे बि उहो ई बरक़रार आहे उथण वेहण छा थींदो आहे मजाने खे पैंट थी वई ऐं उहो मारियो हे प्लेयर न हुनखे पकड़े सघियो टच करण वारे खे उनखे विहारियो वेंदो जॾहिं हिन जो वरी जेको आहे प्लेयर वेंदो हुनखे टच कंदो हुनखे मारींदो ग्राउंड क्रॉस कंदो त उहो उथंदो इनखे चऊं था उथण ऐं वेहणो सही ऐं पोइ प्लेयर जॾहिं ईअं वेहंदा वेहंदा 8 थी विया असांजे सिंधी कोॾीअ जो रूल आहे जंहिंमहिल 1 प्लेयर 2 प्लेयर नंबरवार वेहंदा वेंदा 8 प्लेयर जॾहिं अची विया त असांजो इहो यानी की रांदि ख़तमु थी ऐं पालो 8 जो थी वियो 8 थी विया ऐं इहो हाणे वेहणो त कोन्हे सिर्फ़ु पॉइंट ॾिनो थो वञे रांदीगर त उहो ई न वेहणु आहे कल्ह बि इहो जॾहिं हाणे इहो इवेंट कयासीं जेको असां हाणे जेको गुज़िरियल हफ़्ते वारा इवेंट आया उन में असां उथण वेहणु इहो असांजो हुयो प्लेयर वेहे पियो वरी जेतिरो प्लेयर ॿियो हुनखे न पियो उथारे तेसि ताईं उहो न पियो थिए ऐं स्कोर बि लिखूं पिया माना ईअं आहे मां जेतिरे ताईं तव्हांजी ॻाल्हि माना सम्झी आयो आहियां त उथण वेहण मुंहिंजो मुराद इहा आहे जेकॾहिं हिकिड़ो तव्हांजी साइड जो प्लेयर
खे टच करे मोटी थो अचे कामयाबी सां त माना हो सड़ी वियो वेझी वियो वरी उथंदो तॾहिं वरी जॾहिं तव्हां वारी साइड वरी मूं वारे हिकिड़े प्लेयर खे माना अहिड़े नमूने मारे ईंदी त हो उथी वेंदो उहो ऑटोमेटिक उथ वे अचो ॾाढो गज़ब जो रूल आहे तव्हांजो अच्छा हाणे मूंखे इहो ॿुधायो कोॾी कोॾी त असां ॿुधूं था पिया त मोहन जे दड़े खां मलाखड़ो बि मोहन जे दड़े खां पंजाब ताईं वई सिंध मंझां ई कोॾी कोॾी सफ़र पंजाब ॾे शुरू कयो पोइ थोरी का चेंज आई अहिड़े नमूने सां मलाखड़े जो बि जॾहिं रूल ॾिसूं था त ॿियनि मुल्कनि ताईं जेको फैलियो उहो बि सिंध मंझां ई माना 2 बार सफ़र कयो सबब छा आहिनि रांदियूं असांजूं मैदान असांजा पहलवान असांजा असांजूं रांदियूं रांदीगर उते ई बीठा आहिनि ॿियनि सूबनि हाणे पंजाब में इंटरनेशनल लेवल ते थिए थी पई थोरे फ़र्क़ु सां भारत जे अंदरि वॾी लेवल ते थिए थी पई इहा ई कोॾी असां उते ई बीठा आहियूं सबब छा आहे सबब इहो आहे त असांजी जेकी सिंध जी कोॾी आहे सिधी कोॾी आहे उहा पंजाब में कोन्हे ऐं उहो न कराई वञे थी हालांकि असांजी सिंध जेको आहे हली पाकिस्तान सिंध जो गादी जॾहिं हुयो त असांजो कराची हुयो असांजी सिंध हुई सॼो पाकिस्तान सिंध हो ऐं उन दौर खां वठी असांजी कोॾी आहे जॾहिं पाकिस्तान ई हिते हो जॾहिं हिंद हिते हुई जॾहिं तव्हां हाणे ॻाल्हि कई त मोहन जो दड़े खां वठी इहा तारीख़ आहे त कोॾी शुरू थी त उहा कोॾी ॿियनि सूबनि में वञी करे उनखे ॿियो रुख ॾिनो वियो का एशियन स्टाइल थी वई का सर्कल कोॾी थी वई या कबड्डी थी वई हाणे जेके आहे ओॾां ॿियूं गेमियूं थियूं वञनि असांजी कोॾी सिर्फ़ु सिंध जे मौदूद ताईं आहे ऐं असांजे ज़िलनि डिवीज़न में आहे पंजाब में या ॿियनि सूबनि में या इंटरनेशनल ताईं असांजी कोॾी कोन खणी वई आहे मथे तो त सिंध जी सकाफ़त ख़ुशि आहियो न इन में त साल में जेकॾहिं हिकिड़ो इवेंट थिए थो 2-3 लख मिली आहे तव्हांजो बि खीसो गरम थी वियो वाह बि थी वई इहो अहिड़ो चकर आहे तव्हांखे पाण खे घणा पैसा वैसा मिलंदा साईं असांखे इहे पैसा जेको कोन मिलंदा आहिनि असांखे इहो टीओ मिलंदो आहे पैसा पहलवाननि खे इहो जेको टीओ हूंदो आहे उहो टीओ घणो हूंदो आहे टीओ तक़रीबन इहो सम्झो त कंहिंखे जेको आहे सखर खां आया उन्हनि जो 2000-2500 किरायो हूंदो 2-2500 जेको आहे रिसेसमेंट जो हूंदो उनखे जेको आहे तव्हां सदर आहियो तव्हांखे माना किथां मिले थो पियो पंहिंजे हवाले सां स्पोर्ट्स मिनिस्ट्री तरफ़ां स्पोर्ट्स बोर्ड तरफ़ां सदर खे असांखे यानी की जेको आहे त कोन मिलंदो आहे जॾहिं असां ऑफिशियल थी ईंदा आहिनि टीमुनि सां असांजा माण्हू कोच ऐं मैनेजर हुनखे ऑफिशियल छॾियो थो वञे ऐं टेक्निकल जेके हिते असां एम्पायर रेफरी चऊं इहे जेके तव्हां कराइनि था गेम उन्हनि खे पोइ उते जेको आहे इहो टीओ मिले थो अच्छा हाणे मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए हाजी अली हसन पाण में वेठा आहियूं हाणे फ़र्ज़ु कयो तव्हां सखर खां हिते अचो था पिया ईअं तव्हांखे पूरी सिंध जे रांदीगरनि जी ख़बर बि आहे भला मूंखे इहो ॿुधायो त जेका क़ौमी टीम आहे यानी जेका असांजी पाकिस्तान जी टीम आहे उन में घणा सिंधी रांदीगर आहिनि क़ौमी टीम में सिंधी रांदीगर कोन्हनि पर मिनिस्टर असांजे जी ऐं हाणे सेक्रेटरी कोशिशि आहे त मां उन्हनि जी कोशिशि आहे तव्हां छा इन में माना असां कोशिशि कई आहे असां ख़ुदि पंजाब सां खेॾियाऊं पंजाब सां आहे को पंहिंजे रांदीगरनि में दम आहे बिल्कुलु टीम आहे सिंध जी पूरी दम आहे ऐं पंजाब सां खेॾण जे लाइ असांजी सिंध जी टीम तयार आहे जीअं ॿुधायोमांव त असांजा जेको आहे डिवीज़न लेवल ते जेको आहे खिलाड़ी सिलेक्शन करे ऐं सिंध लेवल जी हिकिड़ी टीम 8 या 10 रांदीगरनि जी कंदा आहियूं उहो पंजाब खे चैलेंज कंदा आहियूं पंजाब ईंदो आहे पोइ हिते सिंधी कोॾी खेॾाईंदा आहियूं सही न हाणे तव्हां को अहिड़ो एहतिजाज कयो आहे को अहिड़ी वर्तावर्ती कई अथव को मिनिस्टर वटि को सेक्रेटरी वटि त बाबा कुझु भला हाणे सिंध लेवल ते त खेॾियासीं हाणे इंटरनेशनल लेवल जे लाइ सोचियो क़ौमी टीम में असांखे खणरायो बिल्कुलु असां मिनिस्टर खे ऐं सेक्रेटरी साहिब खे इहो चयो आहे त हाणे इंटरनेशनल जे लाइ असांखे कोॾीअ खे मथे आणियो ऐं त जीअं दुनिया में इंटरनेशनल लेवल ते असांजी कोॾी अचे जीअं असांजी सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब असांजी मथे वञे उहा मथे वञे सिंध गेम्स न पियूं थियनि इन हवाले सां छा चवंदव सिंध गेम जे हवाले सां इहो मां चवंदुसि त सिंध गेम जॾहिं हितां जा जेके असांजा सेक्रेटरी आहे या जेका मिनिस्टर आहिनि या ॿिए आहिनि उन्हनि जी कोशिशि हाणे आहे सिंध गेम जी हीउ जेको हाणे जेको आहे हफ़्ते गुज़िरियल इवेंट थी वियो इन में इहो असांखे ॿुधण में आयो त नवंबर ताईं दिसंबर ताईं सिंध गेम हाणे थी वेंदी ऐं थींदी इहा हाणे असांखे पका त हाणे ज़रूरु थींदी ऐं हाणे इहो जेको असांजा प्लेयर इहे जेको नए स्टाइल सां थोरो कोॾी खे चेंज कयो आहे मिनिस्टर साहिबु हाणे इहो इंटरनेशनल ते नेशनल ते असां इनशाला खेॾंदासीं ऐं ॿाहिरि बि खेॾंदासीं हिते बि इंटरनेशनल वॾी महिरबानी हाजी अली हसन शेख साहिबु तव्हां असांखे टाइम ॾिनो तव्हां प्रोग्राम में आया आहियो जी नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखूं था पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे उतां ई अॻिते था वधायूं जिते पाण छॾियोसीं वक़्फ़े खां अॻु जेको आहे सो पाण ॻाल्हि ॿोल कईसीं पए सदर जेको कोडी कोडी एसोसिएशन सिंध जा आहिनि हाजी अली हसन शेख साहब जन सां। हींअर पाण ॻाल्हि ॿोल था कयूं मोहम्मद पनाह महर साहब जन सां जेके जनरल सेक्रेटरी आहिनि कोडी कोडी एसोसिएशन सिंध जा। अदा मोहम्मद पनाह भलीकार चवंदुसि तव्हांखे प्रोग्राम में ऐं शुरूआति तव्हां खां इन नमूने कंदुसि सवेरे ॻाल्हि ॿोल थिए पई साईं अली हसन सां। पाण इलाही ॻाल्हियुनि ते ॻाल्हायोसीं। मां चाहींदुसि जेके शयूं रहिजी वियूं आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हायूं। हाणे नंबर पहिरियों त कोडी कोडी में असां जेके बुनियादी आहे कोडी कोडी जो जेको बुनियादु आहे हर शइ पर तव्हांजी हिकिड़ी एसोसिएशन बि आहे। तव्हां एसोसिएशन जा सेक्रेटरी जनरल आहियो। मूंखे ॿुधायो को इन जो रूल आहे को आइन तव्हां ठाहियो आहे जोड़ियो आहे न जोड़ियो आहे हिन एसोसिएशन खे तव्हां कीअं था हलायो पिया? साईं असांजो कोडी कोडी एसोसिएशन जो आइन आहे हीअ क़दीमी रांदि आहे। इन क़दीमी रांदि खे पज़ीराई करण जे लाइ ऐं इहे आइन शुरूअ खां ई वठी आहे उन खे असां क़ानूनी शिकिल में आंदो आहे। उहो अव्हांजे साम्हूं आहे। सही। ऐं असांखे इन कोडी कोडी जे हवाले सां गवर्नमेंट में मर्कज़ जे इदारे रेलवे में वापडा में नौकरियूं बि मिलियूं आहिनि। मिलियूं आहिनि? अच्छा। तक़रीबन घणनि रांदीगरनि खे मिलियूं? ऐं घटि में घटि मां सम्झां थो त 50, 60, 70, 80 ताईं नौकरियूं मिलियूं आहिनि। रेलवे में मिलियूं आहिनि, वापडा में मिलियूं आहिनि, नेवीअ में मिलियूं आहिनि। अच्छा। हा साईं। पोइ त माना कोडी कोडी जे रांदीगरनि जी सहायता थिए थी न? जी जी बिल्कुलु। पर रांदीगर हिकिड़ो बि क़ौमी टीम ताईं नथा पहुचाए सघो। असुल छा आहे असांजी जेकी रांदि क़ौमी लेवल जे हिसाब में इहा पंजाब जी गिरफ़्त जेकी आहे न उहा मज़बूत आहे। उहे असांजे सिंधियुनि खे नथा मथे खणनि। सबबु छा आहे इन ॻाल्हि जो? सबबु उन्हनि जी हिकहठी आहे। उते उन्हनि जो सॼो कुझु उन्हनि जे चवण ते थो हले। असांजे रांदीगरनि खे तव्हां ॾिठो हूंदो अन क़रीब जेकी रांदि हफ़्ते में थी हुई उहा तमामु असां मिनिस्टर साहिब खे ऐं सेक्रेटरी साहिब खे चयोसीं त साईं असांजियूं रांदियूं इंडिया लेवल तां ॿियनि मुल्कनि सां करायो ऐं उहे बि असांजी रांदि ॾिसी ॾाढी रांदि असांजी मुक़ाबला ॾिसी उहे ॾाढा ख़ुशि थिया ऐं उन्हनि इहे हिन भेरे हिन मिनिस्टर एॾो वॾो 5 लख इनाम असांखे बि 30 साल 35 साल खेॾे थिया आहिनि। कंहिं बि मिनिस्टर 5 लख माना मिलियो 2 लख इनाम रखिया विया। ॿुधो मोहम्मद पनाह ॿुधो हाणे 5 लख मिलियो तव्हांखे इनाम पर 5 लखनि खां सवाइ हिन पूरो साल गुज़री वियो। हिन मिनिस्टर खे घणा साल थिया आहिनि आए? हिन मिनिस्टर खे थोरो वक़्तु थियो 2 साल खनि मुंहिंजे ख़्याल में थिया। 2 साल 2 सालनि खां मथां थी सघे थो मथे थियो हुजे या थी सघे थो 2 साल ई थिया हुजनि। ॿियो साल हले थो पियो। हिन वक़्त ताईं को सिंध गेम्स जो नालो निशान ॿुधो था? सर सिंध गेम जो नालो निशान बराबरि आहे। इहो असली जेके ओलंपिक एसोसिएशन कराईंदी आहे उन खे ऑर्डर केरु ॾींदो आहे? उन्हनि जेको मर्कज़ न ॾिसो ओलंपिक हाणे हिननि जो हले थो एसोसिएशन जा विच में हलनि था जहिड़ा हिकिड़ी चवे थी मां पाकिस्तान सां रिलेटेड आहियां ॿी एसोसिएशन चए थी त मां बैन अल-अक़वामी सतह सां रिलेटेड आहियां। उन जहिड़े खां पोइ जेको स्पोर्ट्स मिनिस्टर आहे सरदार मोहम्मद बख्श महर साहिबु उन्हनि इहा ॻाल्हि कई त बाबा बसि तव्हां पिया विड़ो पाण में हाणे इवेंट ई असां पाण था करायूं। 2-3 दफ़ा उहो थी वियो डिले। हाणे जेकॾहिं हुननि 5 लख ॾिना 6 डिवीज़नूं आयूं सॼनि जेको आहे सो डिवीज़ननि जा रांदीगर हिते पहुता त को माना इहो वॾो को जंहिं शइ खे चइजे त उहा शइ त कोन्हे न का एॾी वॾी। सर इहो पहिरियों दफ़ो थियो आहे ऐं इन थियण सां रांदीगरनि में बि शौक़ु पैदा थियो आहे ऐं इन रांदि थियण सां ऐं इहे रांदियूं डिस्ट्रिक्ट ऐं डिवीज़न लेवल ते करायूं वेंदियूं त रांदीगरनि में वधीक जोश पैदा थींदो ऐं वधीक रांदीगर पैदा थींदा ऐं इंशाअल्लाह असांखे हिन मिनिस्टर ऐं सेक्रेटरीअ मां उमेद आहे। तव्हांजी चूंड कीअं थिए थी पई सेक्रेटरीशिप जे हवाले सां? उहे सेक्रेटरीशिप जे हवाले सां असांजा डिवीज़न यूनिट लेवल ताईं यूनियन काउंसिल ताईं असांजी तंज़ीम आहे उहे मेंबर आहिनि। उहे पुराणा रांदीगर जेके हूंदा आहिनि उहे मेंबर आहिनि असांजा। सही। पुराणे रांदीगर मेंबर आहिनि ॿियो मेंबर न आहे। माना वोट थिए थो पियो? वोट थिए थो यूनियन काउंसिल लेवल वरी तालके लेवल वरी ज़िले लेवल वरी डिवीज़न लेवल वरी सिंध लेवल सॼो मां प्रोसीजर सम्झी आयुसि। हाणे तव्हां वटि जेके रांदीगरनि जा वोट आहिनि उहे तक़रीबन केतिरा दाख़िल आहिनि? असांजे तक़रीबन
असांजे हर डिस्ट्रिक्ट में 35, 40, 60 ताईं हर डिस्ट्रिक्ट में आहिनि। पूरी सिंध में? पूरी सिंध में हर डिस्ट्रिक्ट में एतिरा इहे त घटि में घटि मां सम्झां थो त 2200 जे क़रीब थींदा पूरी सिंध में। न पोइ उन मंझां केतिरा अहिड़ा रांदीगर आहिनि जेके दुनिया खे ॾेखारण जहिड़ा रांदीगर आहिनि? असांजी सिंध में घटि में घटि 4 टीमां ठही सघनि थियूं जेको असां इंटरनेशनल दुनिया लेवल ते खेॾाए सघूं था। अच्छा। हा, खेॾाए सघूं था। ऐं इनशाला हिन हुकूमत असांजी मदद कई त अवां ॾिसंदव त असां इंडिया सां या ॿियनि मुल्कनि सां कीअं था रांदि खेॾूं ऐं असांजा कीअं कामयाबु था थियनि। ऐं असांखे यकीन आहे पंहिंजे पहलवाननि ते, सिंध जे पहलवाननि ते, इहे वॾा कामयाबु थींदा। अच्छा। हा, माना तव्हांखे ख़ुदि माना फ़र्ज़ु कयो हाणे हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि न पघारूं, तव्हांजा कोच वग़ैरह घणा मुक़ररु थियल आहिनि सरकार जे पारां? असांजा कोच अॻे सखर में हिकिड़ो मुक़ररु थियल हो, असांजो जेको उस्ताद अली ॾिनो हुयो। वरी ऐं जॾहिं मिनिस्टर हुया कराची जा, उन्हनि कढी छॾिया, सिंधियुनि खे ख़ासि करे उन्हनि कढियो। हा, उन्हनि कढियो कोच सिंधी कढी छॾियऊं। ऐं उन खां पोइ को असांजो कोच कोन्हे को। हाणे मिनिस्टर साहिब खे रिक्वेस्ट कई आहे त कोच मुक़ररु कया वञनि ऐं कोच इन्हनि जी नई फिनांस मां वठंदा आहिनि परमिशन। ऐं उन्हनि ऐलान बि कयो आहे सेक्रेटरी ऐं मिनिस्टर त मां तव्हांखे कोच मुक़ररु करे ॾींदुमि डिवीज़न ज़िलनि लेवल ते, ऐं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बि ठाहे ॾींदुमि ऐं कोचिंग कराई वेंदी डिवीज़न लेवल ते, जीअं रांदीगरनि खे सिखिया ॾिनी वेंदी ऐं उन्हनि जी एक्सरसाइज़ में मदद कई वेंदी। जेकॾहिं इहे शयूं जेके मिनिस्टर ऐं सेक्रेटरी साहिबु चयो आहे, ऐं उमेदु आहे त इहे शयूं थियूं त असांजी सिंध खे दुनिया लेवल ते फस्ट पोज़ीशन में सिंध हूंदी। अच्छा। हा, असांखे इन पंहिंजे पहलवान ते एॾो यकीन आहे, छो त असां पंजाब बि खेॾिया आहियूं, असां बलोचिस्तान बि खेॾिया आहियूं, असां सरहद सूबे जा रांदीगर बि असां वटि खेॾिया आहिनि। पर जेकी असांजे सिंधियुनि में टैलेंट आहे उहा वधीक आहे। अच्छा। इहो असां हाणे भला चवंदा मूंखे चवंदा। इहो ॿुधायो त पूरी सिंध में हिन वक़्तु का अकेडमी को आखाड़ो, का सेखारण जी जॻह, के उस्ताद, के कोच, के कंहिं ज़िले में मौजूदु आहिनि? इलाही जाइनि थी अकेडमियूं आहिनि? हर ज़िले में आहिनि अकेडमी आहे? हा साईं, कोॾी जूं अकेडमियूं आहिनि ऐं आखाड़ा आहिनि। उहे उते उन्हनि खे सिखिया ॾिनी। ॾिसो न, आखाड़ा न हुजनि, कंहिंजे पारां इहे सिखिया इहे असांजे तंज़ीमनि जे पारां, माना उस्ताद आहिनि। सरकार पारां त कुझु न आहे? सरकार जे तरफ़ां न, तंज़ीमनि जे पारां आहिनि आखाड़ा ऐं पुराणा उस्ताद आहिनि, उहे उन्हनि खे सेखारनि था। सही। असांजो ॾिसो, तव्हां लाड़काणो ज़िलो ॾिसो, कंबर ॾिसो, केरु केरु आहिनि नाला खणंदा हलो? लाड़काणे में हाणे त मोहम्मद मिठल चांडियो हूंदो, उहो वीचारो गुज़ारे वियो आहे। हाणे लियाकत अली बुरड़ो आहे ऐं बिरोही आहे, नज़र मोहम्मद बिरोही आहे। ऐं शिकारपुर में लालो पठाण आहे, लालो असद, सम्झो साईं। ऐं सखर में उस्ताद अलीअ ॾिनो पठाण आहे, जंहिंजा असां शागिर्द आहियूं। ऐं उन जा शागिर्द फ़खुर सिंध बि थिया, शेर सिंध बि थिया, रुस्तम सिंध बि आहिनि। उन उस्ताद शागिर्द उहे ही रिकॉर्ड उन जो मौजूदु आहे। सही। असां वटि ज़फ़र लिगारी मिनिस्टर हो रेलवे में, उन वक़्तु बि असांजी रांदि थी ऐं उन रेलवे में 24 रांदीगर खयां। इहो असांजो रिकॉर्ड अव्हां जे साम्हूं आहे, अव्हां ॾिसी सघो था। हर असांजे रांदि में मिनिस्टर, डिप्टी कमिश्नर इहे सभु ईंदा रहिया। इहो इहे न आहे त अॼु, इहा शुरूअ खां वठी इहा रवायत रही आहे। ऐं ख़ासि करे सिंध जे ज़िलनि ॿाहिरनि में उते साईं वॾो 50-50 हज़ार अवाम ईंदो आहे। अच्छा। असां कराची में अवाम सिंधियुनि खां सवाइ ॿियो अवाम हिन गेम खे नथो ॾिसे, घटि थो अहमियत ॾे। ऐं ॿाहिरि में ॿियनि सिंध कराचीअ खां ॿाहिरि हैदराबाद ॾिसो, ॿिया जेके ॾिसो 50,000, 60,000, 80,000 अवाम, एॾो वॾो अवाम। खुलियल चंबा बि हलंदा आहिनि न? उहे खुलियल चंबा बि हलंदा आहिनि, पर जेको असां आइन ठाहियो आहे, उहो आइन असां अहिड़ो ठाहियो आहे, इहे चंबा ऐं धक फाउल कया आहिनि। उन फाउल जेको ठाहियो आहे आइन, जेका तव्हां कापी हिकिड़ी मां बि ॾिसां थो वेठो,
हे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ठाही आहे सरकार जी मर्ज़ी सां? सरकार जी मर्ज़ीअ सां न ठाही वई आहे, हीउ कानून ठाहिबो आहे अच्छा जेको रूल्स पुराणे दौर खां वठी हलंदो अचे थो, उन खे नए अंदाज़ में दुनिया लेवल ते हिन कोॾीअ खे आणण लाइ इहा शइ असां ठाही आहे। ऐं ख़ासि करे जेके धक बंदि कया आहिनि, फाउल कया आहिनि, त रांदीगर जूं ॿाहां, रांदीगरनि जूं जंघां नुक़सानु थियनि पियूं, भला भला रांदीगर ईअं ख़तमु थी विया इन्हनि। हिननि भला एसोसिएशननि में अचण जे लाइ रांदीगरनि खां बि फंड बंड वठो था चंदो बंदो? असांजी फीस आहे, घणी फीस? रांदीगर खे 10 रुपया फीस आहे। 10 रुपया? 10 रुपया। अच्छा हा, पोइ उन जो छा था कयो उन फीसनि जे हवाले उहो इन फीस जे हवाले सां ऐं इन्हनि रांदीगरनि जी मदद कई वेंदी आहे। इतफ़ाक़ी रांदियूं जेके ॿाहिरि थींदियूं आहिनि उन में जंघां बि भॼनि थियूं, ॿाहां बि भॼनि थियूं, उन्हनि जी मदद कई वेंदी आहे। असांजी तंज़ीम, असां उहिदेदार जेके बि वॾा वॾा आहियूं, उन्हनि जी मदद ज़ाती लेवल ते बि मदद कंदा आहियूं। अच्छा उन्हनि जो इलाज बि कराईंदा आहियूं। हींअर तव्हांजे किताब जे अॻियों ग़ुलाम सिंह उजण जो फोटो आहे जेको फ़ख़ुर सिंध आहे, जंहिंखे पंजाब पेंट न करे सघंदो आहे। सही पेंट हिकु पेंट बि न साईं। अच्छा हा, हे फ़ख़ुर सिंध ने ते तॾहिं नालो रखियो वियो आहे, पंजाब वारो हिकु पेंट बि हिनखे न वरिती अथई। इहो हींअर पोड़ो थियो आहे उमिरि जे लिहाज़ खां बीमार। उनजी सहायता जे लाइ भला तव्हां पंहिंजी मदद पाण तहत कयो या जेको आहे सो सेक्रेटरी स्पोर्ट्स, मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स, किथां माना इन्हनि जो थिए? इन लेवल ते असांजो जेको रांदीगर बि आहे ऐं असांजो तंज़ीम जो सरपरस्त आला बि आहे, ऐं असां जेके बि पहलवान आहियूं उहे इन जी ज़ाती लेवल ते मदद करे इलाजु कराए हींअर उहो ख़ुशि आहे। असां ख़ासि करे सिंधी माण्हू हथु हीअं मंगण वारो कमु न कंदा आहियूं। ज़िंदाबाद। हथु तंहिंजे करे पंहिंजी मदद पाण कंदा आहियूं, पंहिंजे रांदीगर खे हिमथाइण लाइ, उन जी सिहत लाइ। हिकिड़ी ॻाल्हि ॿी त ॿुधायो, पाण में वेठा आहियूं, इहा ॻाल्हि केतिरे क़दुरु सही आहे त जेके सेक्रेटरी थियनि था या सदर थियनि था पंहिंजो खांचो फिट कयूं वरी वापसि था हलिया वञनि, इहा ॻाल्हि सही आहे? साईं अर्ज़ु इहो आहे, जेके रांदीगर न हूंदा उहे इहो कमु करे सघंदा। अच्छा जेके रांदीगर परमानेंट फिज़िकली रांदीगर हूंदा उहो इहो कमु न कंदा। हा, असांखे 32 सालनि खां वठी असां रांदीगर आहियूं। ऐं असांजे जेको अॻु में तव्हांजे साम्हूं हाजी अली हसन शेख सदर इंटरव्यू ॾिनो, इहो बि रांदीगर आहे पाकिस्तान लेवल जो। असां बि इहे कम रांदीगर न कंदा, जेके ॿाहिरां ईंदा तव्हां जेके लोकल दरवाज़े खां उहो इहो कमु कंदा। हाणे भला जेके लोकल लेवल ते तव्हां टूर्नामेंटूं वग़ैरह करायो था, उन में त मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदा, उनजो ख़र्चु पठो केरु बर्दाश्त करे? सर असां इन में हिकिड़ो तरीक़ो आहे, असां टिकेट ते कराईंदा आहियूं त 50,000 टीम खे ॾींदा आहियूं। सही टिकेट एतिरा माण्हू अची वेंदा आहिनि साईं? 50, 60, 70, 80,000 माण्हू ईंदा आहिनि। 50,000 फी टीम खे ॾींदा आहियूं ऐं 3 ॾियारा 4 ॾियारा, इहो 50-60,000 जो तव्हां हिसाबु कयो त केॾा पैसा थींदा आहिनि। पोइ उतां बि असां फंडिंग करे रखंदा आहियूं रांदीगरनि जे लाइ त ॾुखे वक़्त में उन्हनि जी मदद कयूं। सही। अच्छा ॿियो ज़िले जेके इंतिज़ामिया ज़िलनि जे अंदरि बि तव्हांजो माना स्पोर्ट्स जे हवाले सां फंड हूंदो आहे? जी सर। उहे केतिरो पूरी सिंध में सहकार कंदा आहिनि रिवायती रांदियुनि खे जेको आहे सो ज़िंदा रखण लाइ? अर्ज़ु इहो आहे त साईं ज़िले में जेके फंड आहे डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नरनि वटि उहो कोन था रांदि कराइनि। असां त सॼो स्पोर्ट्स डिपार्टमेंट ते था भाड़ियूं। न उन में वरी हिकिड़ो ॿियो सुवाल थो अचे पियो, माज़रत सां गुस्ताखी माफ़ु कजो, उन में इहो थो अचे पियो त जेके ज़िले जे अंदरि फंड अचनि था उहे तक़रीबन जेके ज़िले लेवल ते एसोसिएशनूं आहिनि, फिलाणो मां कंहिं बि रांदि जो नालो नथो वठां, फिलाणी रांदि, हीअ रांदि, हू रांदि, उहे उते वञी करे उन जेको को ॾीओ ॿियो हुजे थो 2-3 रुपया वठी करे चवनि था बसि रांदियूं पयूं थींदियूं, ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, बसि छपर में माना कुझु तूं खाओ कुझु असांखे खाराए, इहो सिलसिलो भला इहो कीअं सचो आहे? अर्ज़ु इहो आहे त इहा ॻाल्हि ऐं डिप्टी कमिश्नर रांदियूं कोन था कराइनि। बाबा फंड केरु थो ॾिए तव्हांखे? फंड असांखे डिप्टी कमिश्नर असां जेकॾहिं वठंदा आहियूं त ओपन वठी रांदि कराईंदा आहियूं, उन में डिप्टी कमिश्नर खे पाबंद कंदा आहियूं, ईंदे त रांदि थींदी। सही।
नथा सम्झो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मां हाणे तव्हां त सिंध लेवल ते था कमु कयो न जी सर, तव्हां जी सर। पूरी सिंध जा सेक्रेटरी जी आहियो सर। ज़िले जो बि को सेक्रेटरी हूंदो न हा सदर बि हूंदो न जी सर, जी सर। उहे ईअं ई कनि था छा अहिड़े क़िस्म जूं असुल ख़बरूं छा आहे आहिनि साईं न स्पोर्ट्स में जेके फोकल पर्सन आहिनि हाओ जिन जो स्पोर्ट्स सां को तालुक़ ई न आहे स्पोर्ट्स सां तालुक़ ई न आहे DO ई न आहे त उहे फोकल पर्सन त तव्हां DC कमिश्नर पंहिंजे मर्ज़ीअ जे तहत थो कमु करे साईं फोकल पर्सन त मां हाणे ॾिसां थो पियो त घणे भाङे मेक बि जेको आहे फोकल पर्सन बि अची विया आहिनि बिल्कुलु मेकअप घणो आहे उन्हनि हक़ीक़त में स्पोर्ट्स खे तबाह कयो आहे पोइ इहा ॻाल्हि तव्हां उते उथाई आहे हा असां उथाई आहे पोइ पर छा आहे सिंध गवर्नमेंट में इहे पोस्टियूं क्रिएट थियनि थियूं तव्हां पाण इहे सम्झी भला सघो था फोकल पर्सन चऊं हिननि खे या फोरू पर्सन चऊं हा इहो बि फोरू पर्सन बि चई सघो था पर फिनांस डिपार्टमेंट असुली त उहा जेके इन्हनि खे अहमियत ॾिए थी ऐं इहे DO मुक़ररु अपॉइंटमेंट कनि पोस्टियूं क्रिएट कनि त पोइ छो थींदो सही असुली कहिड़ी त डिमांड कहिड़ी कंदव हिन वक़्तु तव्हां जेको आहे सो पंहिंजी स्पोर्ट्स वारे डिपार्टमेंट खां असां स्पोर्ट्स जे मिनिस्टर ऐं सेक्रेटरी साहिब खे इहा गुज़ारिश कई आहे ऐं उन्हनि बि इहो ऐलान कयो आहे त असां हिन रांदि खे नए अंदाज़ में प्रमोट करे दुनिया लेवल ते आणींदासीं ऐं वॾियूं गेमियूं कराईंदासीं नए अंदाज़ सां जित त अची वई शर्ट अची वई बसि ऐं तव्हां असां इहा रिक्वेस्ट कई आहे त हर डिवीज़न ऐं डिस्ट्रिक्ट में इहे प्रोग्राम थियनि जंहिंसां हिन क़दीमी रांदि खे पज़ीराई ईंदी ऐं उन्हनि इहो ऐलान कयो आहे इनशाला इहा शइ थींदी उमेद अथव उमेद आहे पक अथव पक आहे उमेद आहे छो त अहिड़ो प्रोग्राम इहो पहिरियों दफ़ो बाबा इहो प्रोग्राम थी वियो हाणे अॻिते जे लाइ मूंखे इहो ॿुधाए मोहम्मद पनाह सिंध गेम जे लाइ बि ऐलान कयो वियो आहे हाओ त नवंबर में ऐं डिसंबर में सिंध गेम कराई वेंदी इन ते पक अथव साईं असां त मां तव्हांखे इहो ॿुधायां त मां ओलंपिक जे सेक्रेटरी बि हिते हुयो राजपूत साहब हा मां हुनखे चयुमि त तव्हांजे झेड़नि जे करे इहे स्पोर्ट्स खे वॾो नुक़सानु थियो आहे उन्हनि जा जहिड़ा त हलनि था हेॾां ही नथो थिए इहे ख़ुदि पाण केतिरो फंड वठी आया आहिनि इहा ख़बर अथव बिल्कुलु असांखे ख़बर कोन्हे का बाक़ी इहे फंड वठंदा रहंदा हूंदा इन में को बि शक न आहे बिल्कुलु असांखे ख़बर कोन्हे का मतिलबु ॻाल्हि खे गोल छो था कयो पिया अर्ज़ु इहो आहे न ॾिसो हिकिड़ी शइ ख़बर हुजे त माण्हू तस्दीक सां चवे सही न सही ॿिए ते ब्लेम त न हणे मोहम्मद पनाह वॾा तव्हां असां वटि टाइम कढी आया आहियो कुर्ब करे आया आहियो तव्हां जेको आहे प्रोग्राम में शामिलु थियो असां तव्हांजो आवाज़ु आहियूं कोॾी जे हड़नी रांदीगरनि जो आवाज़ु आहियूं जेके बि सिंध जे अंदरि रांदियूं थियनि थियूं ऐं असांजी ख़्वाहिशात असांजा सिंधी रांदीगर मथे अचनि ऐं तव्हांजी जेका जफ़ाकशी आहे तव्हांजी जेका कोशिशि आहे सदर साहिबु अली हसन साहिब जन जी जेका कोशिशि आहे इहे कोशिशूं जारी रहनि मायूसी न रहे उमेद जा ॾीआ ऐं ॾियाटियूं रोशन रहनि मन हिकिड़े ॾींहुं कॾहिं को सिंध जो रांदीगर असांजी जेका पाकिस्तान जी टीम आहे को उन में शामिलु थिए को ॿिलो काथो हासिलु करण में को ओलंपिक्स रांदियुनि में शरीक थियण लाइ को जेको आहे सो एशियन गेम्स में वञण जे लाइ को उते ॿिलो हासिलु करे ऐं पाकिस्तान जो जेको झंडो आहे उनखे बुलंद करे ऐं जेको आहे सो पाकिस्तान ज़िंदाबाद जो नारो हणे इहा पंहिंजी ख़्वाहिश आहे लख थोरा तव्हांजी महिरबानी असां ख़ासि करे सिंध TV जा शुक्र थो अदा कयूं तव्हां महिरबानी करे असांजे प्रोग्राम खे अरेंज करे इहो प्रोग्राम वॾी महिरबानी असां तव्हांजो आवाज़ वॾी महिरबानी लख थोरा जी नाज़रीन तव्हां इहे असांजो जेको प्रोग्राम ॾिठो इंतिहाई दिलि लुभाईंदड़ ॻाल्हियूं सचूं ॻाल्हियूं खरियूं ॻाल्हियूं सिधियूं ॻाल्हियूं साईं अली हसन शेख साहिब बि कयूं ऐं मोहम्मद पनाह महर साहिब बि कयूं पर वेंदे वेंदे मुंहिंजो सुवालु इहो आहे आख़िर में ॻाल्हियूं त खणी तमामु घणियूं वॾियूं थियनि थियूं पियूं वॾे क़िस्म जा दिलासा ॾिना वञनि था वॾे क़िस्म जा ऐलान थियनि था पर ऐलाननि ते अमल करण वारो जेको सुवालु आहे उन सुवाल ते बि सवालिया निशान हुजे थो पियो तंहिंजे करे सोच वीचार जी ॻाल्हि इहा आहे त सिंध जूं रांदियूं जेके रिवायती रांदियूं आहिनि जिन खे जेको आहे सो जीअं मोहम्मद पनाह साहिब बि चयो त इहे क़दीम रांदियूं आहिनि सकाफ़ती रांदियूं बि आहिनि मैदाननि में ॿारहाड़ियुनि में हिन रांदियुनि खे मिनता बि ॾिनी वञे थी पर शहरनि में उहो क़दुरु कोन्हे को रांदीगर बेक़दुरी जो शिकार आहिनि तंहिंजे करे इहे रांदियूं ज़वाल पज़ीर थियनि थियूं पियूं ॿियनि सूबनि मंझि जेकॾहिं सिंध जूं टीमियूं वञनि थियूं पियूं त उतां फतह याब थी अचनि थियूं पियूं पर उन बावजूदि बि सिंध जो पाण क्रिकेट ते कोन था ॻाल्हायूं हॉकी ते कोन था ॻाल्हायूं बैडमिंटन ते कोन था ॻाल्हायूं ऐं ॿियनि रांदियुनि ते कोन था ॻाल्हायूं पर कोॾी में त घटि में घटि यार जेको आहे सो असांजो को रांदीगर हुजे जेके असांजा रांदीगर हेॾे पैमाने ते खेॾनि था
कोडी कोडी मंझि बि दोस्त माना इहे रड़ियूं ऐं रंभोट कंदे नज़र था अचनि पिया त जेको पंजाब जे अंदरि आहे त उते माना नज़रअंदाज़ कयो थो वञे, असांजा रांदीगर शामिलु नथा कयो। वस वारनि खे इहा गुज़ारिश आहे, ख़ासि तौर ते स्पोर्ट्स मिनिस्टर साईं जेको आहे सरदार मोहम्मद बशमार साहब जन खे, त हू जेकॾहिं असांजी क्रिकेट में को रांदीगर आणण में नाकाम विया या हॉकी जे अंदरि जेको आहे सो कामयाबु थी न सघिया त घटि में घटि कोडी कोडी जे अंदरि त को रांदीगर असांजो शामिलु कराइनि। पाण ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नए महिमान सां गॾु हाज़िर थिबो, तेसीं ताईं मोकिलाणी न आहे पंहिंजे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।